ऐं अनफॉर्चुनेटली अॼुकल्ह जेको बि फूड आहे, खाधो आहे, उहो प्रोसेस आहे। इवन असीं हाणे ॻोठनि में ऐं कच्ची आबादी में बि ॾिसूं था त पोइ उते जेके फ्रूट्स आहिनि उन्हनि खे तव्हां मथां कलर लॻल हूंदो आहे। मिसाल जे तौरु पाण हिंदाणो खाईंदा आहियूं त पोइ उनखे ॻाढ़ो कयो वेंदो आहे हुन कलर जे ज़रिए, पर हक़ीक़त इहा कोन हूंदी आहे। जॾहिं असीं घर खणी वेंदा आहियूं ऐं खाईंदा आहियूं, कटींदा आहियूं त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त यार इन में त कलर मिक्स आहे। सो अनफॉर्चुनेटली अॼुकल्ह प्योर शयुनि जो तादादु तमामु घटि आहे। पाण पुराणे ज़माने में अगरि तव्हां कॾहिं पंहिंजे ॾाॾा सां या ॾाॾी सां कचेरी कई हुजे त पोइ असांजा ॾाॾा ऐं ॾाॾियूं असांखे चवंदियूं हुयूं त असांजे दौर में मखण ऐं लस्सी हूंदी हुई, बसरनि सां मानी खाईंदा हुआसीं, मिर्च सां मानी खाईंदा हुआसीं। पर अॼुकल्ह त असीं सालो साल इहे शयूं खाऊं ई नथा ऐं तमामु घटि वेजिटेबल्स वापरायूं था। असीं चिकन बि खाऊं था, सैंडविच बि खाऊं था, ब्रोस्ट बि खाऊं था, टिक्का, बारबेक्यू। मतिलबु चवण जो इहो आहे त असीं नेचुरल शयुनि खां परे थी विया आहियूं। जॾहिं असीं हिन नेचुरल शयुनि में इंट्रस्ट वठंदासीं, वापराईंदासीं त यकीनन असांजी सिहत में फ़र्क़ु ईंदो। बिल्कुलु, असां ॾिसूं था अॼुकल्ह जेके बि खाधो पीतो आहे, स्पेशली अगरि तव्हां यंग ॿारनि में ॾिसो, उहे ॾिसंदा आहिनि उहे शयूं जेके यूट्यूबर ऐं इन्फ्लुएंसर ऐं टिकटॉकर, इंस्टाग्रामर जेके बि शयूं खाईंदा आहिनि उन्हनि खे शौक़ु हूंदो आहे त बसि असां बि इहा शइ वठी खाऊं। स्पेशली अगरि उहे वेंदा आहिनि की रेस्टोरेंट में उन्हनि खे घुरायो वेंदो आहे, हिनखे चवंदा आहिनि त हे तव्हां असांजी जेको आहे सो खाधो पीतो आहे हिनखे प्रमोट कयो, जेका बि शइ हूंदी आहे, पोइ ॿारनि खे अंदरि त असांखे बि इहो ई शइ खाइणी हूंदी आहे। ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे ॿारनि खे सम्झाइण त हीअ जेको आहे सो डाइनिंग आउट इज़ ओके, पर तव्हांखे जेको आहे सो घर जो खाधो बि खाइणु ॾाढो ज़रूरी आहे। ॿारनि खे इहो ई हूंदो आहे त असांखे फ्राइड चिकन खाइणी आहे ऐं इहो कोरियन शयूं, कोरियन नूडल्स खाइणा आहिनि, तव्हांखे जेको आहे सो किमची खाइणी आहे। इहे सभु शयुनि जो शौक़ु हूंदा आहिनि, पोइ उन्हनि खे बसि उहो ई खाइणो हूंदो आहे। त हाणे असांखे जॾहिं त ॾिसो वञे त इहे बि अगरि कोरिया में, साउथ कोरिया में, इहे बि शयूं उन्हनि जे कल्चर जो हिसो आहिनि न। उहे जेके नूडल्स खाईंदा आहिनि, किमची खाईंदा आहिनि, इहे सभु शयूं उन्हनि जे कल्चर जो हिसो आहे। उन्हनि जो कल्चर हाणे जेको आहे सो हिकिड़ो ट्रेंड ठही वियो आहे ऐं इहो बसि हिकिड़े वक़्त जी ॻाल्हि आहे त थी सघे थो केॾी असांजो कल्चर बि ट्रेंड ठही वञे ऐं पोइ जेके असां खाधा हाणे अॼुकल्ह ठुकरायूं था उहे पोइ ट्रेंड ठही वञनि ऐं पोइ उहे खाइणु असां पसंदि कयूं। पोइ ॻाल्हि बसि इहा हूंदी आहे त ॿारनि खे जेके शयूं अट्रैक्ट करनि या यंग माण्हुनि खे जेके शयूं अट्रैक्ट करनि उहो ई पोइ खाईंदा आहिनि। ऐं हिकिड़ी वरी ॿी तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त असांजूं जेके माउरूं आहिनि, ख़ासि तौर ते जेके यंगस्टर माउरूं आहिनि, उहे वरी चाहिनि थियूं जेका शइ असां खाऊं त उहा पंहिंजनि ॿारनि खे बि ज़रूरु ॾियूं। जॾहिं त उन्हनि खे ख़बर हुजे थी ब्रोस्ट खाइणु नुक़सानदेह आहे, इहो लॉन्ग टर्म जे लाइ फ़ाइदो कोन ॾींदो, बजाए इन जे जो इहो खाऊं पाण साई सब्ज़ी बि वापराए सघूं था। पर छाकाणि त अॼुकल्ह जीअं चवां न देखा देखी त फलाणे जो ॿारु ब्रोस्ट खाईंदो आहे, मुंहिंजो ॿारु ब्रोस्ट खाए, हू फ्राइज़ खाए थो, मुंहिंजो ॿारु फ्राइज़ खाए। कोल्ड ड्रिंक खां छो परे रखूं, आइस्क्रीम खां छो परे रखूं। मतिलबु सिंधीअ में पाण चवंदा आहियूं रीस बि थी पवंदी आहे त पोइ हिकु ई अपार्टमेंट में रहंदा हूंदा या हिकिड़ी बिल्डिंग हूंदी, हेठि फ्लोर वारा ॿार रोज़ानो फास्ट फूड खाईंदा हूंदा त पोइ ज़ाहिर आहे पाड़े में माण्हू हिक ॿिए खां मिले थो, ख़बर पए थी त हू छा पिया वापराइनि या पंहिंजो पाण का बि शइ पंहिंजे घर ते ठाहियूं त पोइ हेठां वारी खे बि ॾींदासीं ऐं मथे जेको रहंदो हूंदो असांजे फ्लोर खां उनखे बि ॾींदासीं त पोइ ख़बर पवंदी आहे त कहिड़े फ्लोर वारो कहिड़ी शइ खे वधीक पसंदि थो करे त पोइ रीस थी पवंदी आहे यार इन्हनि ठाहियो आहे, असीं छो न ठाहियूं। कॉम्पिटिशन अची वियो हाणे नेबर्स अंदरि, पंहिंजे अंदरि केरु वधीक सुठो खाधो थो पचाए, केरु सुठो खाए थो, हाणे असां बि इहो कयूं। इहा त रमज़ान में बि थींदी आहे त अगरि तव्हां कंहिंजे घर इफ़्तारी जी ट्रे खणंदा आहियो ऐं हुन में तव्हां अगरि फॉर एग्ज़ाम्पल 5 आइटम रखिया आहिनि त तव्हां वटि जेका पलटी ट्रे ईंदी आहे हुन में 10 आइटम्स हूंदा आहिनि ऐं पोइ सभिनी खे हूंदो आहे त केरु समान नई ऐं समान डिफरेंट क़िस्म जी जेको आहे डिश ठाहे थो
ये सुठी शइ बि आहे तव्हांखे डिफरेंट शयूं खाइण। मां त हिनखे पर्सनली कॉम्पिटिशन खे ॾाढो पॉज़िटिवली वठंदी आहियां, त मूंखे अलॻि अलॻि शयूं खाइण लाइ मिलनि थियूं।